संगत काथे गुम सफार संगत खेरा तू वडो मानू थियो न रातो आ न फोन आ गुम लगो पियो साईं मां वडो मानू को 15-20 फुटन जो थियो आया बेशक वडो आज भी तो के फोन करे मां घुरायो न त अगे असा जा हाल हवाल वडदे यार बस शाह जो घर हां दा छाए गोश्त मुर्गिया दाल सब पेरने छोला यार बेओ मेरे खेरा बा हाफ खयो आ तकड़ में वन बुढ़ी न तो मरे जा जबो मुआर होटल रे जागा आपे जा वछिया अरे यार गाल बुद्ध माजी दूर पानी तेरे जीनी तो मेरे संगत में रोलो जे बैठो आ ना अच्छा ही बेइज्जती खराब कर छरियो यार खिले छो थिंदो आ यार खिले तो बुधे लाया चे बा आप पीन असा डरा न दाऊ मुल्क में तो करायो काई असा भी खणी अच जाए भा छड कावड़ के जो हाल हवाल बुदा छड दूर हाल हवाल तबीयत खराब कर छरी आप घर न था पी सको मालिश अब आयो मालिश करायो चाहते हो कई कई सा को ना चा वो सा के दर्द कई क्या को ना चाहता मालिश तो करायो ना यार भला भाई हे दिस मां के जिस्म में सूर थे तो बड़ी तकलीफ थे थी तो डॉक्टर के दिखा न के हे मालशी अचे तो इने के घुरा भला इने के आवाज तडी ए मां गादी मालशी पैसो वठा अढाई 300 तो वठा नहीं वो तू छा जो उस्ताद आ तो ना है सुनपुरा सपा सुनपुरा चाह जा पैसा आते ही ने था दोराए जा पैसा आथी पक्का पक पक वाई छा क्यों मालशी कर को चक्कर एड़ो जो को ये मालिश भी थी वने पैसा भी न देना पवन हां बस हां अब मालशी मालिश करायो ना ए जा उस्ताद हां उस्ताद आयो तू चुप करे वही रहणो जी आखिर में मां कया न तू हको बाको मालिश भले आए बिस्मिल्लाह साईं चाल खुशो बियो केरा था तबियत सही आ साईं अब आए छाजा तेल न अब कुमी जो तेल सांडर जो तेल किरड़ी जो तेल वागू जो तेल नांग जो तेल साईं अच्छा हां हे उनजा तेल जेतरो भी दर्द हुजे हे तेल हणन को पोइ बा घसीटा जाए दर्द खत्म साईं बारे असा से दुनिया में मशहूर हो असा जा फेसबुक ते भी हलदा ते जो पोस्ट अखबारन में भी सही मां जो नालो माना मशहूर थे गोनी तो सही है जो को नालो जी गोनी तो सही यो नालो छो पो वडन रखो छो ता के एतराज छा वडन रखो ना सही नालो ए नाला गोनी दो बाबा नाले के छडो तो मा जो काम दिसो के मालिश करनी है मालिश असा बई कराइंदा रे भाई हां केड़ा तेल जी कराइंदा सही ए कुम्मी जो तेल पहिरी चक्कर बुधो कुम्मी जो सही बा जेड़ा किना तेल ना ना आवा तू सरिया जो तेल आए सरिया जो सही ना कुम्मी जो तेल 750 ते किरड़ी जो 900 रुपया वागू जो सही 1200 आ जो नांग जो ते वो 1500 जो बाकी हल्के में हल्को जो तेल आ वो सही बंबूरी जो तेल बंबूरी जे फायदा छाइन इन फायदो यो आ सही बंबूरी जे में मालिश करण को पोइ बंबूरी उडंदी आहे तव्हां ईअं उडंदा वे यार वाह वाह इन घणे रेट रसी इनजो सस्तो आहे साईं 350 350 हिन यार 350 तू वठ मां जी त याद कराए कुछ न से रेट हिकु आहे भले कोने ॾेखारियो साईं ॾिस हा साईं कबाड़ो लॻो पिया छो भला इहो सभु पंहिंजे वारनि जो ख़्यालु ई न कयो अथव बसि छॾियो अथव असां बसि साबुण हणंदा लटनि धोइण वारो अच्छा लटनि वारो साबुण हिन में हा गुरबत हुई हाणे अमीर थियाऊं ठीकु आहे पोइ कंहिंखो पहिरियों हिनखे मालिश कयां हल हिनखे शुरू कर हल था मारो कर मालिश एड़ी कर जो थक लई वञा हा से थक लई वेंदा न कोडर हणी छा नालो ॾसी गोणी दो गोरी नाले ते मां खिले थी वञे हेॾो उन सूर्या साईं गोणी दो सूरी जो अब आराम कईंदा साईं सुधी आहे छो बा वो हे साईं ॾिसता पिया लाश आहे ॿियो हाणे गलत न ॻाल्हाए जे छो सही चऊं अच्छा तो फ्री में मालिश करे तो या थोड़ो पन्ना थी गया थुका मुंह में लॻी पियो छो साईं भला केड़ो माण्हू ॾिसी ॻाल्हाईंदो कर असां पाण असां वॾा इज़तदार माण्हू अमीर मोतबर माण्हू है तू नथो लॻे तू ते चुप कर मां लॻा थकल टुटलू असां पाणे केड़ो साईं बंबूरी जो बंबूरी जो बंबूरी जो जे गंदीरी जो जे पीली जो जे केड़ी जो बुढ़ी मारे अरे तारो छो बुढ़ी मरा माना हिकिड़ो दिफे जेड़ो हणे न करो मलाज मन जीअं मलणो आहे थोड़ो ॻाल्हाए फजी लज़ा सां पंहिंजे पाड़े चङा मुड़िसूं हा थियो मुंह में नज़र थो पिया मटारी लॻी हाणे वरी उबती चपाट के मज़ो अचे थो साईं हे ता खानदानी कम कंदो आहे बाक़ी असांजो ॾाढो पर ॾाढो इहो खानदानी कम में त मरी वियो हक़ ते तरक़ी न कई अथव तव्हां साईं टाला वरिता पीड़ा त ॿ हाफ पिया मां पाण ॿुधो मां ॿ हाफ खणी अच्छा कराई बेइज्जती पर चए ही न उहा असां शौंकिया तो टेस्टी कयूं कढ़ाई को छा असां छा वञे
हे साईं छो भला तड़ भला साल को पोइ कंदो त छोड़ो मिटी पई अथसि वारनि में पाणी कान्हे असांजे पाड़े में पाणी कोन्हे न न पोइ तव्हां ॿुधंदा ई मुश्किल वे हवा तूं हाणे हवालनि खे छा हथ लाईंदो आहे 350 अथई साईं बंबूरी जो तेल हा हा तूं 300 साढा ॾींदासीं कारीगर आहे साईं हा, छो? मञिबो कारीगर आहे मञिबो कारीगर न बाक़ी ॼणा चाहता हा साईं कारीगर आहे मञिबो साईं मञिबो मञिबो अरे मथो भंजे चरिया छो ॾे हेॾे काॾे मथे जो सूर ख़तम कया न अरे बा भंज दे छा उस बा भञी छॾे ये मालिश आहे बाप हा साईं हाँ ओके जी ओके थी वियो साईं बंबूरी जो तेल सां हाणे उॾण शुरू कंदो खुदा जो कसम तारा आहे बारा- जहाज में घुमा दो ॾिसां थो हा यार वाकई यार गोणी जो नालो गोनीडो साईं मासी नाले दे मशहूर आहे मां छा बोरींडो गोनीडो चंद्रा छो नाले दे खिल दी वठे गोणी तो अभ्यारण 7 जॻह लाथी वञे नाले ते तव्हां खे खिल मचे थी मां त हिकिड़ा शारा ई न विरहायां तव्हांखे कहिड़ी ख़बर नालनि जी तव्हां गोनीडो नालो साईं मशहूर भलो नालो थी भलो बोरींडो गोनीडो साईं मथे सूर जेको लथो माना लॻे थो 5-6 साल खां पोइ मालिश कराई थी असां एसिन में सुम्हंदा आहियूं एसिन तव्हां एसिन में सुम्हंदा आहियो न असां बाक़ी जेको हीटर ते सुम्हंदा आहियूं हिते तेल मार घणो तेल मार मिनट बि पहिरियों गंद ते कढण ॾे न वारनि में चढ़ो गंद पियो अथव ॾिसंदो पियो हाणे विढ़ंदा छा भला मालिश बरो मालिश बरो बाक़ी मज़ो ईंदो जेको बरो चवे साध बाबा चया भेण छा हल हेॾे छा थी वियो थोरो दूनाल ॿार ट्रैक्टर दूना में निकिरी आयो उस्ताद अब तुझो इन दा वारसो न आहे बस तुझो तो न त पोइ हे कहिड़ी शिकिल खई वेंदो गंदी ॼणा ॿियो हिंदाणो पियो तुझो जे कमा वो कर लाइ घुरायो आहे तूं टोका करे थो असां सोचा कुझु न सोची मालिश थी छो न वञे मुंहिंजो मौजूद महिमान आहे ॻाल्हाईंदो मरी वियो। जेको कंदो मरी यार मथे जो सूर जे असांजे महिमाननि खे ॻाल्हाए थो महिमाननि खे ॻाल्हाए थो 700 थींदा 350 750 अरे ॾींदा रे बाबा तू तेल अरे सा कढ दे हुनजो अरे यो तरीक़ो आहे चंड्रा इहो कुझु कढ। मज़ो अची वई मज़ो त आयो रगड़ चाढ़ी आई रगा थी जा मां त मीअं वधो आहे चंडा मां जम सा कढियो थी छा आहे छा थी छा थी मिर्च सिंगर लिटर सिंगाया ओए परे कर छो? परे कर छा कई छा थियो? हमरा मारियो थी माजो छो ॾे बीड़ हमरा मार अरे छा थी वियो इनके छा थी अरे सजाद ओए अरे बी तू कथा त मार न मार अरे बातरो अरे पानी खड़ी है अरे छा थियो अरे सजाद अदा पैसा न ॾिना पहिरियों त पहिरियों पोइ ओके मां बुधाया तो बी अरे छा थियो लगे अरे छा अरे तू छा थियो भाई लगे भयो उस्ताद भयो एक तरह यार छा वरी 350 700 बोरिंडो तू चुप करे वे असां हुजो न फ्री में मालिश फ्री में चांहि फ्री में मानी तू असांखे ॾिस हथ मिलाए वॾो एक तरह अब आबा चांहि खड़े वारो कर मथे सूर लायो हाणे फुल करे त मां हाणे छोरा